अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में बहलीकार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहले एक नजर हेडलाइन थे। वज़ीर आज़म जी शहीद लेफ्टिनेंट कर्नल शहजादा गुलफराज जे वारसुनि सां ताज़ियत। शहबाज शरीफ मानसरा में शहीद जे घर पहुतो। शहीद जी अंबड़ वनी ॿारनि ऐं ॿियनि सां मुलाक़ात। वज़ीर आज़म शहजादा गुलफराज जी क़बर ते हाज़िरी भरी गुलनि निछावर कया। शहबाज शरीफ चयो आहे त शहीद गुलफराज वतन जी हिफ़ाज़त ख़ातिर शहादत माणी हिम्मत ऐं बहादुरी जो मिसाल क़ाइम कयो। क़ौम खे मथस फ़ख़्रु आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त केपीके हुकूमत बानी जी आज़ादी लाइ फ़ौज ठाहींदी पर दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ज़बान न खोलींदी। शहीदनि जे जनाज़ नमाज़ में शिरकत खां पोइ पासो कंदी रोज़ाने पुलिस एहलकारनि जी शहादत थी रही आहे। पंहिंजे बयान में ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त बानी पीटीआई हिननि जी पहिरीं ऐं आख़िरी तरजीह आहे। हिननि मां केर बि नथो चाहे त बानी आज़ाद थिए। ॿाहिरि वेठल यूट्यूबर्स जो धंधो उरूज ते आहे। उहा कहिड़ी सियासी पार्टी आहे जंहिंजे धड़नि जी कंहिंखे बि ख़बर न आहे। वॾे वज़ीर सखर विराज जी बहाली जो कम जल्द मुकमल करण जी हिदायत करे छॾी। सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास। आबपाशी वारो वज़ीर जाम खान शोरो ऐं ॿिया शरीक। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त 27 मां 25 नवां गेट तयार आहिनि। मंसूबे जो 96% कम मुकमल थी चुको आहे। लेफ्ट बैंक कैनालनि जी बहाली मुकमल ऐं नारा कैनाल ते कम जारी आहे। इजलास खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त सखर बेलाज सिंध जे ज़रई निज़ाम जे करंगे जी हड्डी आहे। उन जी जदीदकारी हारियुनि जी ख़ुशहाली लाइ ज़रूरी आहे। टैक्स इख्तियारियूं बिना नोटिस जे कंहिं बि जॻह ते छापो हणी सघनि थियूं। वफ़ाक़ी आईनी अदालत सिंध हाईकोर्ट जो फ़ैसिलो बरक़रार रखी छॾियो। फ़ैसिले ख़िलाफ़ अपील रद्द। वफ़ाक़ी आईनी अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त पार्लियामेंट टैक्स इख्तियारियुनि खे कानून लागू करण लाइ वसी इख्तियार ॾिना आहिनि। टैक्स अमलदार कंहिं बि जॻह ते छापो हणी सघनि था। छापो हणण लाइ टैक्स ॾींदड़नि ख़िलाफ़ अॻु में को केस हुजणु लाज़मी न आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में ॿाड़ाई। कारोबार जी शुरूआत ते 100 इंडेक्स 1 सैकड़ो हेठि किरी पियो। 100 इंडेक्स 1000 पॉइंट जी लात बाद 1,63,500 पॉइंटुनि जी सतह ते पहुची वियो। जिनेवा में अमेरिका ईरान एटमी ॻाल्हियुनि जो टियों दौर अॼु थींदो। ईरान जो परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ॻाल्हियुनि में शिरकत लाइ जिनेवा पहुची वियो। अमेरिका जी नुमाइंदगी ख़ासि एफजी स्टेविड कोफ ऐं जेरिड किशनर कंदा। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान फ़िलहाल एटमी हथियार न पियो ठाहे पर एटमी हथियार ठाहिण जी कोशिश करे पियो। ईरान बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम ते ॻाल्हियुनि लाइ तयार न आहे। मिसाइल प्रोग्राम ते ॻाल्हियूं न कयूं त ईरान लाइ मसइला पैदा थी सघनि था। नायब वज़ीर आज़म इस्हाक़ अॼु सऊदी अरब रवानो थींदो। दौरे दौरान वाधारल मग़रिबी किनारे में खयल क़दमनि जो जाइज़ो वरितो वेंदो। इस्हाक़ जे सऊदी अरब जे इख्तियारनि सां मुलाक़ात जो बि इम्कान। नबी सर्वे जो कुंवार ऐं नौजवान मुबैना तौर इज्तिमाई ख़ुदकशी करे छॾी। ॻोठ 8 लुक में नारी खैया भील ऐं नौजवान साजन भील जा हिक ई रसे में वण सां फाहो खाधल लाश मिलिया। ज़रनि मूजिब नारी जी कुझु ॾींहं अॻु शादी थी हुई जेका माइटनि में आयल हुई। अमरकोट में पुलिस घरनि ते कड़की पई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 12 ॼणा गिरफ़्तार। कॉलेज रोड ते टिके अरसे खां रहंदड़ सोलंकी बिरादरी जे घरनि मथां पुलिस जी चढ़ाई। एहलकार घरनि में काहे पिया। औरतुनि खे घेले पुलिस मोबाइल में विधो पियो। मुतासिरनि जो एहतजाज। पीरसन औरत रोड ते लेटी पई। ज़ुल्म ख़िलाफ़ दाहूं। मुतासिरनि जो चवणु आहे त 1 सदी खां आबाद आहियूं। पुलिस बासरनि जी वंगार पई वहे। कुंडरी पुलिस मूजिब सैयद ऐं सोलंकी बिरादरी में प्लाट जो मामलो आहे। अदालती हुकुम ते कब्ज़ो ख़ाली कराइण लाइ कार्रवाई कई वई। तंगवानी में एम्बुलेंस न मिलण करे औरत रस्ते में ॿार खे जनम ॾिनो। भिटाई कॉलोनी वासनि खे वियम लाइ वारिस लोडर रिक्शा में अस्पताल खणाए पिया आया। तकलीफ़ वधण करे रस्ते में औरत जी डिलीवरी। बाद में अस्पताल मुंतकिल। वारिसनि इल्ज़ाम आणंदे चयो आहे त अस्पताल इंतज़ाम खे एम्बुलेंस ॾियण जो चयो वियो पर हुननि ॾियण खां इनकार कयो। अस्पताल जे एमएस मूजिब इतलाह ते फौरी तौर ते रेस्क्यू एम्बुलेंस रवानी कई वई जेका बाद में बदअमनी ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। सिंध दोस्त कमेटी जे सॾ ते अलाबख्श चौक खां रैली कढी कोयटा रोड ते धरणो। एहतजाज में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान शरीक। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻवाननि चयो आहे त शहर में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। केर बि महफ़ूज़ न आहे। मोटरसाइकिल फुर्जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियो आहिनि। बदअमनी ते ज़ाब्तो आणे अमन बहाल कराए वञे। ॿी सूरत में तहरीक हलाई वेंदी।